दोस्तों अस्सलाम वालेकुम, सुबह बखैर। अज 29 मार्च 2025 ऐं 28 रमज़ान भलारे महीने जी आख़िरी तारीख़। ऐं इम्कान इहो ॿुधाए पियो वञे त 31 मार्च ते ईद उल फितर थी वेंदी। उहो त चंड ॾिसणी कॉमेडी वेंदी ऐं उहो पंहिंजो जेको थो ॿुधाईंदी, पर इम्कान इहो ॿुधाए पियो वञे। पर अॼु जी सूरत हाल जेका तव्हांखे ॿुधायां त अॼु जेका तारीख़ आहे 28 रमज़ान जी तारीख़ जेका ॿुधाई पई वञे ऐं अंग्रेजी 29 मार्च, उन में इहो ॿुधाए पियो वञे त वॾे मां वॾो सिॼु ग्रहण थींदो। वॾे मां वॾो सिॼु ग्रहण जेको ॿुधाए पियो वञे, इन ताईं जेके फायर मलकिया चवंदा त अहिड़ो सिॼु ग्रहण तारीख़ी जेको थो आहे वॾे मां वॾो आहे। ऐं इन जा आसार सुठा कोन पिया ॿुधाए वञनि, पर इहे त ॿुधाइनि पिया जेके आहिनि पाण जेके अॼुकल्ह जा जेके दानेश्वर या ॿिया जेके आहिनि पाण को बि माण्हू चऊं, उहो माहिर फल्कियात या ॿिया चवनि था त इंतिहाई ख़तरनाक वॾे में वॾो। बाक़ी जेके त मीडिया ते या ॿी जॻह रिपोर्ट अचे पई त वॾे मां वॾो इहो सूरज सिॼु गिरणु आहे। अलाह ताला सभिनि जी हिफ़ाज़त कंदो ऐं रब्बुल आलमीन रहम कंदो। ऐं जेको चवनि पिया ॿुधण में अचे पियो त माना दुनिया ही पहिरियों अहिड़ो जेको हूंदो सिॼु ग्रहण जेको तारीख़ी माना वॾे में वॾो सिॼु ग्रहण हूंदो। ऐं इन में मौलवी हज़रात जेके आहिनि, सुठा आलिम हज़रात आहिनि, इहे पेशनि खे इहो बि कनि पिया त इहे क़यामत जूं निशानियूं आहिनि। जीअं गरोड़ी साहिबु चई वियो आहे त क़यामत अन क़रीब जेको थो इम्कान ॿुधाइनि पिया। ऐं क़ुर मजीद में बि लिखियलु आहे त पाण खे त बिल्कुलु सोराना यकीन आहे त उहो हिकु ॾींहुं ईंदो ऐं अलाह साईं सभिनी खे सुठो कमु ऐं सुठी राह ते ऐं हिन भलारे महीने में सदकात ख़ैरात ऐं हिन खे कनि त जीअं अलाह ताला खे राज़ी करे सघनि। रब्बुल आलमीन रहम कंदो ऐं हिन भलारे महीने जे सदिके रब्बुल आलमीन खां दुआ बि घुरूं था, ऐं अलाह जिथे जिथे माण्हू तंगी में आहिनि, मुस्लमान तंगी में आहिनि, ऐं तुंहिंजा साह वारा जेके बि आहिनि पखी आहिनि, परिंदनि, इंसान आहिनि, या अलाह तूं उन्हनि जो ख़ैरु कर। ऐं ख़ुशूसी मुंहिंजा रब करीम तूं फ़लस्तीन जे मुस्लमान खे ऐं दुश्मननि जे हिन आज़ाब खां बचाए। रब्बुल आलमीन जी तव्हां जी रब्बुल आलमीन जी काबतुल्लाह में अबाबिल पखी अची विया हुआ, ईअं फ़लस्तीन जी मदद कर। ऐं रब इन भलारे महीने जे सदिके जेके बि आज़माइशूं आहिनि या जेके बि उन्हनि ते ॾुखिया ॾींहं आहिनि, या अलाह उन्हनि जूं जे ग़लतियूं बि आहिनि त उनखे माफ़ु कर। तूं गफ़ूर रब आहीं, गफ़ूर रहीम रब आहीं ऐं माफ़ु करण वारो करीम रब आहीं। आमीन सुम आमीन।